बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लीगल ओपिनियन में भलीकार आऊं आहियां इरफान महबूब। नाज़रीन, इन ॻाल्हि खां को बि इनकार कोन्हे त मुआशरे में जेके बि बुरायूं आहिनि उन जी जड़ बुख बदहाली ऐं बेरोज़गारी आहे ऐं इहो बि 100% सचु आहे त बुख बदहाली ऐं बेरोज़गारी जे ख़ात्मे जे लाइ जेके क़दम खणणा आहिनि उहे रियासत जी ज़िम्मेवारी हूंदी आहे। पर जॾहिं रियासत पंहिंजी ज़िम्मेवारी निभाइण में नाकाम थी वञे त पोइ बुख बदहाली ऐं बेरोज़गारीअ जी बुनियाद ते जेके बुरायूं जनम वठंदियूं आहिनि उहे मुआशरे में हिकिड़ो वॾो बिगाड़ पैदा करे छॾींदियूं आहिनि। इहे बुरायूं जेके मुआशरती बिगाड़ पैदा कनि थियूं उन्हनि मां कुझु बुरायूं वरी अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके माण्हुनि जूं ज़िंदगियूं तबाह कंदियूं आहिनि, उन्हनि जे ख़ानदान खे नुक़सानु ॾींदियूं आहिनि ऐं इन्हनि बुरायुनि मां व्याज नाले हिकु बुराई बि हिकु आहे। व्याज खे असां वटि जेतोणीकि सिंध में कारोबार तौरु लेखियो वञे थो, बदकिस्मती असांजी जेका रियासत आहे या इन जो जेको वहिंवारु आहे उहो बि व्याज ते ई हले थो। पर असां वटि जेको व्याज आहे ॿाहिराड़ीअ में उनखे बिज़नेस जी बुनियाद ते ॾिठो वञे थो ऐं इहो आम हिकिड़ो तासुरु आहे त जॾहिं रियासत जो वहिंवारु व्याज ते हले थो त पोइ असां पंहिंजो जेको वापारु आहे उहो व्याज ते छो न हलायूं। असां मुस्लमान आहियूं ऐं असांजे इस्लाम मज़हब में व्याज हराम आहे, पर उन बावजूदि रियासती सतह ते व्याज जी रोकथाम जे लाइ या व्याज जे ख़ात्मे जे लाइ अञा ताईं के अमली क़दम खजंदे नज़र न पिया अचनि। सिंध में व्याज जे ख़ात्मे लाइ कहिड़ी कानून साज़ी थियल आहे, कानून में व्याज जी डेफिनेशन छा आहे, अॼु इन मामले ते ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु अदालतुनि में जेको शाहिदी ॾियण जो तरीक़ेकार हूंदो आहे, अंधनि ॿोड़नि गुंगनि खां शाहिदियूं कीअं वठिबियूं आहिनि या इन सां लाॻापियल जेके मामला आहिनि उहे बि अॼु बहस हेठि आणींदासीं। असां सां गॾु स्टूडियो में अॼु मौजूदु हूंदा अज़ीज़ुल्ला मीरानी साहिबु, एडवोकेट आहिनि हाई कोर्ट जा। मीरानी साहिबु, थैंक यू सो काइंड ऑफ यू, तव्हां पंहिंजे मसरूफ़ वक़्त मां ॿ घड़ियूं असांजे लाइ कढियूं। सर, व्याज ते पाण ॻाल्हायूं पिया, पहिरियों त इहो असांखे ॿुधायो त सिंध में व्याज जी रोकथाम जे लाइ कहिड़ी कानून साज़ी थी आहे ऐं उहा कॾहिं कानून साज़ी थी आहे? वॾी महिरबानी इरफान महबूब साहिबु तव्हांजी, तव्हां वॾो टाइम ॾिनो असांखे ऐं तव्हां पंहिंजे स्टूडियो में असांखे दावत ॾिनी। तव्हांखे जेको आहे मां इहो ॿुधाईंदो हलां त मौजूदा जेका पंहिंजो साबिक़ जेका सिंध गवर्नमेंट हुई उन 10 जुलाई 2023 ते हिकिड़ो कानून आंदो जेको व्याज जे ख़िलाफ़ु हुयो, जंहिंमें जेको आहे सो प्राइवेट माण्हुनि जो व्याज ॾियण पाबंदी जेको आहे सो लागू कई ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई जे लाइ पंहिंजो कानून साज़ी थी, जंहिंमें व्याज ॾींदड़ खे जेको आहे सो घटि में घटि 10 साल सज़ा, 3 साल खां वठी 10 साल सज़ा ऐं जेको आहे सो व्याज पंहिंजो उन जे लाइ जेको आहे सो उन ते 10 लख रुपया ॾंड जो कानून कयो, जेको हिन टाइम मौजूदु आहे ऐं इनेक्ट आहे जेको आहे सो सूबे सिंध में। अच्छा, ही कानून साज़ी जेका ताज़ो थी आहे सिंध प्रोहिबिशन ऑफ इंटरेस्ट ऑफ प्राइवेट लोन्स एक्ट 2023, इन जी ॻाल्हि पिया कयूं साईं पाण? अच्छा, हाणे असां वटि आम जेको तासुरु आहे, असां वटि व्याज जो हिकिड़ो अलॻि कॉन्सेप्ट आहे। जेकॾहिं मां कंहिं माण्हूअ खे कुझु पैसा ॾियां थो ऐं बदिले में उहे पैसा बि वठां थो, गॾोगॾु कुझु इंट्रस्ट बि वठां थो, त उनखे असीं व्याज तौरु लेखियूं था। कानून में व्याज जी डेफिनेशन छा आहे? कानून में व्याज जी डेफिनेशन जेको आहे सो जेकॾहिं पंहिंजो सरकारी तौर ते ॾिठो वञे, जेके सरकारी आहिनि त उहे इंट्रस्ट जे नाले सां थींदियूं आहिनि ऐं असां वटि इंट्रस्ट या मार्कअप जो वर्ड यूज़ थींदो आहे। ऐं जेको आहे सो असां वटि बि ॿाहिराड़ियुनि में बि हाणे इहो ई सिस्टम हले पियो त जेको आहे व्याज खे इंट्रस्ट जो नालो ॾेई करे उन खां जेको आहे सो माना मुख़्तलिफ़ रेटनि ते पंहिंजो वधीक पंहिंजो व्याज उन खां रिकवर कयो वञे पियो ऐं उन जे लाइ जेको आहे सो पंहिंजो कानून में जेको इहा मौजूदु आहे शइ त जेको हाणे हिन सिंध गवर्नमेंट जेको कानून पास कयो उन में हुन ते मुकमल पाबंदी लागू करे छॾी। इन खां अॻु में असां वटि अहिड़ी का बि कानून साज़ी मौजूदु न हुई। अच्छा, जेकॾहिं असीं प्राइवेट बैंक खां लोन वठूं था या अॼुकल्ह हिकिड़ा मुख़्तलिफ़ इदारा आहिनि NGOs टाइप जेके बि जेको आहे सो नंढा नंढा लोन ॾियनि था ऐं उन ते मार्कअप जे नाले ते व्याज वसूल कयो वञे थो, त सिंध में अहिड़े क़िस्म जूं जेके एक्टिविटीज़ थियनि थियूं त हीउ जेको असांजो नओं कानून आयो आहे 2023 में, छा इनखे उन में कवर कयो वियो आहे? इहो जेको लॉ आहे उहो प्राइवेट कंपनीज़ ते लागू थिए थो या जेके प्राइवेट बैंक्स आहिनि उन्हनि ते लागू थिए थो? इहो जेको बि स्टेट बैंक जे अंडर में जेके बि इदारा कमु कनि पिया, फाइनेंशियल इंस्टीट्यूशन, उन्हनि ते को बि इहो कानून लागू कोन्हे। हीउ कानून सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु
प्राइवेट माण्हुनि ते लागू आहे जेके पंहिंजो माण्हुनि खे पैसा ॾेई करे उन्हनि खां वधीक जो काज़ो रक़म वसूल कनि पिया। छो त सरकारी जेके स्टेट बैंक जे अंडर में इदारा अचनि था उन्हनि जी हिकिड़ी मार्कअप जी लिमिट आहे, पर प्राइवेट माण्हुनि जी का बि लिमिट कोन्हे। उहे 10 लख ते 10,000 रुपए खां वठी लख ते 40 खां 50,000 रुपयो बि वसूल कनि। माना असां ईअं चई सघूं था त हिन कानून साज़ी ज़रिए जेके प्राइवेट माण्हू आहिनि या जेको आम माण्हू आहे जेकॾहिं उहो व्याज जो बिज़नेस करे थो, व्याज चऊं मार्कअप चऊं इंट्रस्ट चऊं, जेकॾहिं बिज़नेस करे थो त उनखे रोकियो वियो आहे। ऐं हीअ जेको बि व्याज जो बिज़नेस आहे उहो प्रोटेक्ट कयो वियो आहे त बाबा हीअ सॼा कम गवर्नमेंट पाण कंदी, प्राइवेट माण्हू न कंदो। बिल्कुलु, हिन में कानून साज़ी में वाज़े लिखियलु आहे त व्याज ॾींदड़ जो कासो जेको ग्रुप आहे, टोलो आहे ऐं पंहिंजो गुरू आहे, उन सभिनी जे ख़िलाफ़ जो कासो कार्रवाई थींदी। व्याज ॾियण वारो थिए त गिल्टी थिए थो, ॾोह थिए थो, पर जेको व्याज वठे थो, व्याज वठण वारो जो कासो हिकिड़ो मजबूर माण्हू आहे उन ते जो कासो इहा शइ लागू कोन थी थिए, उहो मजबूर आहे, सम्झो। ऐं जो कासो व्याज वठण ते बि मुंहिंजे ख़्याल में जीअं तव्हांजो कासो शुरूअ में हिकिड़ी ॻाल्हि कई त इहा असांजी जो कासो हुकूमत जी नाक़िस माशी पॉलिसियुनि जो सबबु आहे। तंहिंजे करे जो कासो आम माण्हू इन व्याज जी दलदल में फासी वञे थो, जंहिंजी मजबूरीअ जो फ़ाइदो वठी व्याजी माण्हू उनखे तमामु हिकिड़ी वॾी तकलीफ़ ॾियनि पिया, सम्झो। इवन के त असां काफ़ी सालनि खां इहो पढ़ंदा बि अचूं पिया, टेलीविज़न टीवी न्यूज़ ते ॾिसंदा बि अचूं पिया त जेको व्याज जंहिं ग़रीब माण्हूअ वरितो आहे उहो पंहिंजा बचा विकिण ते बि मजबूर आहे। माण्हू साईं ख़ुदकशियूं कनि था, ख़ासि तौर ते मिठी थर उमरकोट वारे पासे, उतां हिकिड़े वॾे अंग में ख़ुदकशियूं हिन मामले ते रिपोर्ट थियनि थियूं। उते जेके प्राइवेट NGOs आहिनि उहे व्याज ॾियनि थियूं ऐं वरी उन्हनि जो जेको रिकवरी जो तरीक़ेकार आहे उहो बि मीडिया में ख़बरुनि जी ज़ीनत बणिजी चुको आहे। ऐं पाण वटि बि मुख़्तलिफ़ अहिड़ा केस ईंदा रहंदा आहिनि जंहिंमें जेको रिकवरी जो प्रोसीजर आहे या तरीक़ेकार आहे उहो ॿुधाए वेंदो आहे ऐं बिल आख़िर मजबूरन सुप्रीम कोर्ट खे हिकिड़ी जजमेंट पास करणी पई जंहिंमें हुननि ॿुधायो त जेकॾहिं रिटर्न नथो मिले त तव्हां हलिया वञो स्पेसिफिक परफॉर्मेंस जे सूट में, पर इहो तरीक़ो न आहे त तव्हां हथियार खणी वञो, माण्हू खणी वञो ऐं उन्हनि खे हिरास कयो। अच्छा सर, हाणे हिकिड़ो आहे त पैसा ॾियूं था, उहे जेके एक्चुअल पेमेंट आहे उहा बि वठूं था, मथां इंट्रस्ट बि वठूं था, इहो थी वियो व्याज। असां वटि हिकिड़ो ॿियो रवाज बि आहे, ख़ासि तौर ते ॿाहिराड़ीअ में, कराची में बि तमामु घणो आहे त फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ी बाइक आहे, मोबाइल फ़ोन आहे या कोई बि सामान आहे जंहिंजी एक्चुअल क़ीमत फ़र्ज़ु था कयूं त पाण 50,000 आहे, पर उहा असांखे मिलंदी आहे इंस्टॉलमेंट ते। ऐं इंस्टॉलमेंट ते जॾहिं असीं उहा शइ वठूं था त उनजी जेका एक्चुअल पेमेंट आहे उन खां वधीक असां पैसा ॾियूं था। छा इहो बि व्याज में शुमारु आहे? हिन कानून जेको आहे प्रोहिबिशन ऑफ प्राइवेट लोन्स एक्ट 2023, इन में इनखे केतिरो प्रोटेक्शन मिलियल आहे या इन जे ख़िलाफ़ु कमु थियल आहे? बिल्कुलु इन जे ख़िलाफ़ु जेको आहे हिन में वाज़े लिखियलु आहे, हिन में सेक्शन हिकिड़ो गवर्नमेंट ॾिनो आहे त जेके बि तव्हांखे शयूं किस्तुनि उनखे वरी जो काज़ो हुननि किस्तुनि में कयो आहे, इंस्टॉलमेंट ते, या जो काज़ो तव्हांखे इहा लालच पिया ॾियनि त बाबा जो काज़ो तव्हां हेतिरे टाइम में ॾींदो त एतिरा पैसा वठंदासीं। बिल्कुलु इहे शयूं बि जो कासो हिन कानून में वाज़े थियल आहिनि त अहिड़े माण्हू जे ख़िलाफ़ बि जो कासो तव्हां कानूनी कार्रवाई करे सघो था। इहा व्याज जे ज़मरे में अचे थी? बिल्कुलु अचे पई व्याज जे ज़मरे में, हिन कानून मुताबिक़ जेको मौजूदु आहे 2023 में सिंध गवर्नमेंट पास कयो। अच्छा, असां जॾहिं बाइक वठूं था इंस्टॉलमेंट ते, मोबाइल फ़ोन वठूं था इंस्टॉलमेंट ते, त पोइ उनजी हिकिड़ी डॉक्यूमेंटेशन थिए थी, छो जो कंहिंजा शोरूम आहिनि, कंहिंजा प्राइवेट शॉप्स आहिनि, त उहे पंहिंजो पाण खे सिक्योर रखण जे लाइ हिकिड़ा नंढड़ा एग्रीमेंट कनि था या डॉक्यूमेंटेशन कनि था। हालांकि उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे त हीअ जेको कमु हू कनि पिया उहो इलीगल आहे या व्याज जे ज़मरे में अचे थो। ॿाहिराड़ीअ में इहा शइ तमामु घटि आहे। जेकॾहिं को माण्हू कंहिंखां पैसा वठे थो इंट्रस्ट जे नाले ते, मार्कअप जे नाले ते, सवली सिंधीअ में असीं चऊं व्याज जे नाले ते, त उनजे ख़िलाफ़ु हिकिड़ो आम माण्हू डायरेक्ट कार्रवाई कीअं थो करे सघे? उन जे लाइ मां तव्हांखे अर्ज़ु कंदो हलां त हिन कानून में जो कासो सिंध गवर्नमेंट असांखे जो का इहो ॾिनो आहे त पंहिंजो जेकॾहिं तव्हांखे कंहिं व्याजीअ खां शिकायत आहे त तव्हां मुतलका थाणे जे SHO खे लिखत में दरख़्वास्त ॾींदो त उन व्याजीअ जे ख़िलाफ़ु जो कासो कानूनी कार्रवाई करे। जेकॾहिं उहो उन व्याजीअ जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई नथो करे त उहा ई दरख़्वास्त तव्हां पंहिंजे हद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज, जंहिंखे पाण जो का जस्टिस ऑफ पीस बि चऊं, उन वटि जो का असां केस फाइल कंदासीं। बिल्कुलु 22A जेका कंदा आहियूं CRPC तहत उहा असां फाइल कंदासीं, जंहिं ते जो का सो असांजो मोहतरम सेशन जज साहिबु उन थाणे जे हद जे SHO खे
डायरेक्शन ॾींदो त जेको आहे हीउ केस पंहिंजो दाख़िल कयो ऐं हिन व्याजीअ जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कयो। अच्छा सर, हिकिड़ी ॿी शइ आहे त व्याज जो जेको हीउ सॼो अमल थिए थो, इन में बदकिस्मती चऊं त ॿई जेके पार्टीज़ हूंदियूं आहिनि उहे राज़ी हूंदियूं आहिनि। यानी व्याज वठण वारो एग्री आहे त मूंखे ₹1,00,000 मिले थो, मां ₹30,000 इन ते वधाए ॾींदुसि। व्याज ॾियण वारो बि एग्री आहे। हाणे जॾहिं ॿई पार्टीज़ एग्री आहिनि त इन सूरत में कानूनी कार्रवाई थी सघे थी? बिल्कुलु इन सूरत में कानूनी माना हिकिड़ो माण्हू जंहिंखे ज़रूरत आहे उहो ₹5,00,000 वठे थो ऐं चए थो मां ₹1,00,000 मथे ॾींदुसि, जेको व्याज ॾिए थो उहो उनखे लालच आहे उहो ॾेई थो छॾे ऐं हू उनजी जेका मजबूरी आहे या जेको इशू आहे उन्हनि पैसनि जे एवज़ रिज़ॉल्व थी वञे ऐं बाद में हू पुलिस वटि बीठो हुजे त मां हिन सां जेको आहे सो हिन टर्म्स ऐं कंडीशन्स ते पैसा वरिता आहिनि, त उहो थींदी कार्रवाई प्राइवेट लोन्स एक्ट तहत? बिल्कुलु उन ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई थींदी, सम्झो। पर इन में आहे त अॻिलो माण्हू जेको आहे हुनजो जेको एग्रीमेंट वग़ैरह जेकॾहिं कोर्ट में खणी आयो त हू माण्हू बची सघे थो, हुन लाइ बि जेको आहे रस्तो इन में रखियलु आहे। त जेकॾहिं जेको आहे सो पंहिंजो लिखत आहे त भाउ मां पंहिंजो हिन खे ॾियां थो ऐं व्याजी माण्हू जेको आहे वॾा उस्ताद हूंदा आहिनि, सम्झो। किथे बि न लिखंदा आहिनि त सिधा असां हिनखे पैसा ॾिना आहिनि, सम्झो। हू चवंदा असां हिन कारोबार लाइ ॾिना आहिनि, हिन असां कारोबार में जेको आहे शराकतदारी कई आहे। अहिड़े हिसाब सां उन शयुनि खे जेको आहे खणी करे हू बची सघे थो बहरहाल जेको आहे। ऐं हिन जेकॾहिं जेको आहे कानून खे ॾिठो वञे त ॾींदड़ ऐं वठंदड़ ॿई जेको आहे आहिनि त ॾोही, पर जेको आहे वठंदड़ खे कुझु रिआयत आहे, बाक़ी जेको आहे हुन जे लाइ को बि रिआयत जो खानो कोन्हे को। ऐं हुन जे लाइ जेको आहे सिंध गवर्नमेंट तजवीज़ कई आहे त व्याजीअ खे घटि में घटि 3 साल खां वठी 10 साल जी सज़ा ॾियोसि ऐं जेको आहे ₹10,00,000 हुन ते ॾंढ रखो। ऐं वरी हिते जेको आहे मां तव्हां सां हिकिड़ी ॿी शइ तव्हांजे हिन सुवाल में एड कंदो हलां त अॻु में ईअं थींदो हुयो, हिन कानून साज़ीअ खां अॻु में ईअं थींदो हो त जो कॾहिं को व्याजी कंहिं माण्हू खे प्रेशराइज़ कंदो त उन में जेके सोच सम्झ वारा माण्हू हूंदा उन लाइ सिंपल जेको आहे हिकिड़ी हिरासमेंट जी पिटीशन फाइल कंदा हुया, सम्झो। पर हिन में जेको आहे उन हिरासमेंट करण खे बि सिंध गवर्नमेंट जेको आहे वाज़िह कयो आहे त बाबा जेको माण्हू व्याजीअ जे चवण ते या उन जी जेको आहे बछ ते कंहिं माण्हूअ खे हिरास कंदो त उनखे बि जेको आहे 3 सालनि खां वठी 5 सालनि ताईं सज़ा मिलंदी ऐं उन ते बि घटि में घटि ₹5,00,000 फैसिलिटेटर जंहिंखे पाण फैसिलिटेटर सहूलियतकार खे बि माना हिन में उहा सज़ा वाज़िह थियल आहे। अच्छा सर, कर्ज़ ॾियणु वठणु इहो त हिकिड़ो आम आहे, पर तव्हां नथा सम्झो त हिन कानून जा जिते कई फ़ाइदा आहिनि ऐं आम माण्हू खे फ़ाइदो थींदो उते हिन कानून जो मिसयूज़ बि थी सघे थो। जीअं असां वटि आम रवाजु आहे कानूननि जो मिसयूज़ थिए थो। जेकॾहिं को माण्हू कंहिंखे कर्ज़ु ॾिए थो ऐं सुभाणे हू उनखां कर्ज़ु घुरे थो ऐं हू अची कंप्लेंट फाइल करे हिकिड़ी अकॉर्डिंग टू दिस लॉ त मूंखां व्याज घुरियो थो वञे, ॾिसो उहो वरी जेको आहे हिकिड़ो उहो उनजे माण्हूअ जी क़िस्मत ते आहे। अञा सर इन सवाल खे मां थोरो जस्टिफाई कयां या हिकिड़ो ॿियो सवाल एड करे छॾियां त पाण वटि FIR सोलियूं आराम सां थी वेंदियूं आहिनि। पुलिस खे पैसा ॾिनासीं FIR थी वेंदी, या वरी जेन्युइन मसइलो आहे त असीं हलिया था वञूं कोर्ट में 22A में उते वञी असांखे डायरेक्शन्स वठी अची सघूं था। हाणे व्याज जी जॾहिं FIR थी वञे उनखे साबित कीअं कंदो? व्याज जा का डॉक्यूमेंटेशन त थिए कोन थी, उनखे असां साबित कीअं कंदासीं त हिन माण्हू खां असीं व्याज ते पैसा वरिता या हीअ माण्हू असांखां व्याज डिमांड करे थो? लाज़मी आहे जेकॾहिं कंहिं बि माण्हूअ ते FIR थींदी त उहो उन जा गवाह बि ॾींदो, अॻिते हली जेको आहे उहो केस ट्रायल में बि हलंदो, उनजो क्रास बि थींदो, सम्झो। जॾहिं इहे शयूं केस हली करे साबित थींदो त जेको आहे अॻिले माण्हूअ खे सज़ा ईंदी, न त जेको आहे उनखे का बि सज़ा न ईंदी। चलो त असांजे जेको आहे केस में बेनिफिट ऑफ डाउट जो जेको आहे त बाबा जेकॾहिं जेको आहे तिर जेतिरो बि केस में डाउट आयो त जेको आहे तव्हांजो मुलज़िम बरी आहे। अच्छा सर, इन सां रिलेटेड लास्ट क्वेश्चन, बीइंग अ स्टूडेंट ऑफ लॉ, तव्हां सम्झो था त हीअ जेका कानून साज़ी थी आहे हीअ एतिरी स्ट्रॉन्ग आहे जो असीं इन कानून साज़ी ज़रिए सिंध में जेका व्याज जी रोकथाम आहे उनखे मुमकिन बणाए सघिजे थो? इन जो जवाबु मां तव्हांखे ईअं ॾींदुसि जेको आहे त मां बि कानून जो तालिब इल्मु आहियां, रोज़ानो पाण नयूं शयूं सिखंदा आहियूं। बिल्कुलु ठीकु आहे। हिन कानून साज़ीअ जी जेकॾहिं असां माण्हुनि खे ॼाण ॾिनीसीं, अवेयरनेस ॾिनीसीं, तॾहिं ई जेको आहे हीउ थींदो। न त कानून त असां वटि बेहिसाब आहिनि पर उन्हनि जी असांखे ख़बर ई कोन्हे का। सही, सम्झो। जेसिताईं हिन शइ खे असां माण्हुनि में आम न कंदासीं तेसिताईं जेको आहे हीउ माना मामलात असांजा हलंदा रहंदा। ठीकु आहे मीराणी साहिबु, पाण ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं, पर हिते नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे। हाज़िरी नंढड़ो ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं।
वेलकम बैक नाज़रीन। लीगल ओपिनियन में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। अज़ीज़ुल्ला मीरानी साहब एडवोकेट आहिनि हाई कोर्ट जा, असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। ब्रेक खां पहिरीं असीं व्याज जी रोकथाम लाइ जेका ताज़ी कानून साज़ी थी आहे, पीपल्स पार्टी जी अॻूणी जेका गवर्नमेंट हुई उन कानून साज़ी कई, उन बाबति असीं तव्हांखे आगाही पे ॾिनी। हाणे असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं अदालतुनि में जेको शाहिदियूं ॾियण जो तरीक़ेकार हूंदो आहे, गवाही ॾियण जो जेको तरीक़ेकार हूंदो आहे। मीरानी साहिबु, अदालतुनि में जेका गवाही ईंदी आहे, इहो होल प्रोसीजर कहिड़े कानून में रेगुलेट थियल आहे? इरफान साहब, इहो पंहिंजो जेको कानून साज़ी आहे, कानून ऐं शहादत ऑर्डिनेंस 1984 तहत जेको आहे असां पंहिंजो गवाही ॾींदा आहियूं कोर्ट में, जेके बि असां गवाह पेश कंदा आहियूं उन तहत जेको आहे उन में सॼो प्रोसीजर वाज़े आहे त केरु केरु गवाही ॾेई सघे थो। अच्छा सर, हू में टेस्टिफाई जे नाले सां हिकिड़ो जो आर्टिकल आहे, उन में जेको आहे वाज़े लिखियलु आहे त केरु केरु गवाही ॾियण जे क़ाबिल आहे। अच्छा, केतिरी उमिरि वारो माण्हू शाहिदी ॾेई सघे थो? असां वटि हिकिड़ो आम तासुर आहे त उहो मेजर हुजे, 18 हुजे या 18+ हुजे। छा घटि उमिरि वारो ॿार बि जेको आहे सो शाहिदी ॾेई सघे थो? कानूनी शहादत छा थो चए? मिनिमम केतिरी एज आहे? वेदर टर्म्स एंड कंडीशन आर डिफाइंड? को बि कानूनी शहादत में उमिरि जो को बि जेको आहे पंहिंजो तयन न आहे थियल। जेको बि कोर्ट जे सवाल खे ॿार सम्झी सघे थो, वॾो सम्झी सघे थो, उहो गवाही ॾियण जो अहल आहे। अच्छा, क्रेडिबिलिटी हुजणु ज़रूरी आहे, साख हुजणु ज़रूरी आहे। फर्ज़ कयो हिकिड़ो माण्हू आहे, उहो कंहिं क्रिमिनल केस में कन्विक्टेड आहे या मुलविस आहे या उन ते उनजी साख फर्ज़ कयूं था त पाण सुठी न आहे, त पोइ उनजी जेका शाहिदी आहे उहा केतिरी क़ाबिल क़बूल आहे? तव्हां ॾिसंदा हूंदो त जेके FIRs थींदियूं हूंदियूं आहिनि, उन में जेकॾहिं 5 जवाबदार आहिनि त उन मां 3 या 4 प्लीड गिल्टी कंदा, ऐं वरी उहे 4 ई 5 ई प्लीड गिल्टी थी, जेको 5 हूंदो उनजे ख़िलाफ़ बीह रहंदा। त अहिड़े क़िस्म जी जेका सिचुएशन आहे, जेके ऑलरेडी कन्विक्टेड आहिनि, ॾोहारी आहिनि, सज़ा उन्हनि खे मिले थी, पोइ भले उहा फाइन जी सूरत में मिले या कहिड़ी सूरत में मिले, उन्हनि जी जेका शाहिदी आहे, गवाही आहे, उनजी केतिरी अहमियत आहे? छा कानून इजाज़त ॾिए थो अहिड़नि माण्हुनि खे? ॾिसो, जेको आहे कानून में वाज़े लिखियलु आहे त जीअं हाणे तव्हां ॻाल्हि कई त हिकु केस में 5 गवाह आहिनि, 4 माण्हू हिकिड़े माण्हू जे FIR नामज़द हूंदी आहे न, FIR, त उन्हनि खे जेको आहे असां वटि आम ज़बान में वादा माफ़ गवाह चयो वेंदो आहे। वादा माफ़ गवाह जी जेको आहे गवाही जी का बि अहमियत कोन्हे। थी सघे थो जेको आहे उनखे इन्वेस्टिगेशन ऑफिसर या जेको आहे कंप्लेनेंट केस जो जेको आहे उन का लालच ॾिनी हुजे त बाबा जेको आहे जेको बि आहे सिस्टम उन में असां तोखे बि फेवर ॾींदासीं, तूं हिन माण्हू जे ख़िलाफ़ गवाही ॾे। सही, इन जी का बि अहमियत कोन्हे का। अच्छा जी, बाक़ी हूअं आमतौर ते का माण्हू ते FIR थियल आहे, उन में 3 महीना 6 महीना उनखे सज़ा आई आहे, आज़ादु थी थो वञे, वरी खां 2-3 केस में फर्ज़ कयो गवाही अची ॾिए थो या के सिविल केस में अची गवाही ॾिए थो कंहिंजे बि बिहाफ ते, त उनजी छा गवाही कंसीडर थींदी? मुंहिंजी जेका पंहिंजो रिसर्च आहे, ॼाण आहे त कंहिं बि सज़ा याफ़्ता माण्हूअ जी गवाही क़ाबिल क़बूल कोन्हे का कोर्ट। अच्छा, अच्छा सर, हिकिड़ा त आहिनि नॉर्मल माण्हू, ॻाल्हाए सघनि था, ॿुधी सघनि था, ॾिसी सघनि था, उन्हनि खां सवाल करण बि सवलो आहे, उन्हनि खे जवाबु ॾियण बि सवलो आहे। हिकिड़ा माण्हू आहिनि जेके स्पेशल हूंदा आहिनि, कोई नाबीन आहे, कोई गूंगो आहे, को ॿोड़ो आहे, पर जेकॾहिं हू कंहिं वाक़े जा चश्मदीद गवाह आहिनि, हुननि जी गवाही कोर्ट में कीअं ईंदी? इन जे लाइ मां तव्हांखे फर्ज़ कयो गूंगो आहे हिकिड़ो, उहो त नथो ॻाल्हाए सघे, उन लाइ मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलां त जेकॾहिं जेको आहे अलाह रहम करे को माण्हू अखियुनि खां माज़ूर आहे, उन जी गवाही जेको आहे असां कीअं था वठी सघूं कोर्ट में? उहो ईअं थी सघे थो त जेकॾहिं जेको आहे कोर्ट हुनखे घुराए थी, ज़रूरु जेको अखियुनि खां माज़ूर आहे माण्हू उहो ॿुधी सघंदो आहे, ठीकु आहे, ॻाल्हाए सघंदो आहे, उन खां कोर्ट जेको आहे इहो पुछी सघे थी त बाबा जेको आहे छा थियो, तूं छा ॿुधो, सम्झो, उहो सिर्फ़ु ॿुधण जी सलाहियत रखे थो न, ठीकु आहे। पोइ जेकॾहिं जेको आहे कोर्ट सम्झे थी त हिन जी जेका हिन गवाही ॾिनी आहे उहा जेको आहे ॿियनि गवाहनि सां मैच थिए थी त उनखे अहमियत ॾींदी, ठीकु आहे। न त उहो जेको आहे पाण वटि जीअं हिकिड़ी आहे त हेयर से जेको आहे एविडेंस जे बाबा हुन मूंखे ॿुधायो, मां उहो तव्हांखे ॿुधायो, त उन में उहा काउंट थींदी। बाक़ी उनजी का अहिड़ी जेको आहे स्पेशल प्रोविजन को बि कानूनी शहादत में न आहे त अंधो, ॿोड़ो, गूंगो जेको आहे का गवाही। हा, उन लाइ जेको आहे मां हिकिड़ी रिसर्च कई जंहिंमें जेको आहे पंहिंजो हिकिड़ो केस लॉ मूंखे रिसर्च में जेको आहे नज़र आयो, जेको मूं पढ़ियो, जंहिंमें जेको आहे इहो लिखियलु हुयो, उनजो मां तव्हांखे ॿुधायां। आर्टिकल 59 कानून शहादत ऑर्डिनेंस 1984,
उनखे रीड विथ सेक्शन 543 CRPC तहत उहो जेको आहे सो ऑनरेबल पंहिंजो कोर्ट पाकिस्तान क्रिमिनल लॉ जर्नल 2019 में कोर्ट कयो आहे त जेकॾहिं जेको आहे सो को माण्हू ॿोड़ो आहे पंहिंजो स्पेशल आहे, ठीकु आहे, उनजी गवाही खपे त तव्हां जेको आहे सो उन जे लाइ पंहिंजो जेको एक्सपर्ट हूंदो आहे कोर्ट में उनखे घुरायो, सम्झो, उहो उन सां जेको आहे सो सवाल जवाबु करे, जेकॾहिं कोर्ट उन में मुतमइन थिए त जेको आहे सो उनखे तव्हां इन केस में जेको आहे सो। अच्छा सर, हाणे टाइम असां वटि सफ़ा घटि आहे, असां प्रोग्राम जे आख़िरी हिसे में सवाल शामिलु कंदा आहियूं, माण्हू असांखे अवाम सवाल मोकिलींदा आहिनि ऐं उन्हनि जा जवाब असीं शामिलु कंदा आहियूं। सो हाणे सवालनि जवाबनि जो सिलसिलो शुरू कंदासीं। हिकिड़ो सवाल असांखे कंदकोट खां शेर मोहम्मद नाले शख़्स मोकिलियो आहे, चए थो कंदकोट में मुगविन जी बाज़ियाबी लाइ वेठल मुज़ाहिरीन ते पुलिस लठियूं वसायूं जंहिंमें दर्जने माण्हू धकी थिया, छा पुलिस जो इहो अमल दुरुस्त हो? जेकॾहिं न त पोइ पुलिस ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थी सघे थी? ॾिसो जेको आहे सो इहो पुलिस जो जेको अमल हुयो पुरअमन माण्हुनि ते लठबाज़ी करण जो इंसानियत जे ख़िलाफ़ु अमल आहे, सम्झो, ऐं इन लाइ जेको आहे सो पुलिस जे ख़िलाफ़ु डिपार्टमेंटल कार्रवाई करे सघिजे थी सघे थो जेको आहे सो पुलिस हुन में ज़ातियात इस्तेमालु कई हुजे, छो त हर माण्हू जा कंहिं न कंहिं जेको आहे सो पुलिस ऑफिसर सां, सूबेदार सां, सिपाही सां मसइला हूंदा आहिनि, थी सघे थो उहो माण्हू हुन धरणे में मौजूदु हुजनि, उन ते जेको आहे सो उन लाइ इहो प्रोसीजर आहे त जेको आहे सो जेको माण्हू उते फटी थियो, ज़ख़्मी थियो, सम्झो, उहो हिकिड़ी लिखत में दरख़्वास्त मुतलका SP खे, DIG खे, IG खे ॾे, उन ते जेको आहे सो कार्रवाई थी, जेकॾहिं उहा उन ते कार्रवाई नथी थिए त पोइ लाठीचार्ज जो अख़्तियार आहे छा? लाठीचार्ज जो कहिड़े टर्म्स एंड कंडीशंस में इहो उहो ॾिसो जेको आहे सो हिकिड़ो माना जॾहिं तव्हां वटि अमन अमान जी सूरत हाल ख़राबु थिए थी पोइ उन हिसाब सां लाठीचार्ज जो पोइ बि न आहे उन्हनि खे, पोइ बि जेकॾहिं जेको आहे सो इहो सिस्टम आहे त उन्हनि खे तव्हां गिरफ़्तार करे पासे ते खणी वञो। हिते त आम आहिनि साईं, CM हाउस जे ॾाढो एहतिजाज थींदो आहे त उन्हनि खे मोचड़ा लॻंदा रहंदा आहिनि। उहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे, बहरहाल जेको आहे इहो जेको सिस्टम आहे असां वटि न आहे, इहो सुधरियल मुल्कनि जे लाइ आहे त उते जिथे जेको आहे सो माण्हू गॾु थींदा आहिनि त पोइ पुलिस उन्हनि खे पासे ते हटाए छॾींदी आहे। अच्छा सर, कराची खां वज़ीर अली सवाल मोकिलियो आहे असांखे त गैस कनेक्शन लॻल आहे, गैस अचे नथी पर हर महीने ॻरा बिल अचो वञनि, बिजलीअ जा बि ॻरा बिल अची रहिया आहिनि कि इलेक्ट्रिक ऐं सुई गैस कंपनी जा चकर काटे थकिजी पिया आहियूं, अदालत वञूं त कहिड़ा क़ानूनी ऑप्शन आहिनि? जेको आहे इन में तव्हां पंहिंजो ईअं करे सघो था त सुई गैस ऐं के इलेक्ट्रिक खे तव्हां हिकिड़ी लिखत में दरख़्वास्त ॾियो ऐं उन ते जेको आहे जेकॾहिं हू तव्हांजी कार्रवाई नथा कनि का बि त पंहिंजो जेको आहे सो तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ु वफ़ाक़ी मोहतसिब में बि दरख़्वास्त ॾेई सघो था ऐं उनजे जेको पंहिंजो इदारो आहे उन जे ख़िलाफ़ु तव्हां सिविल कोर्ट जो बि दरवाज़ो खड़काए सघो था, छो त जेको आहे हू तव्हां खां पैसा वठनि पिया ऐं सहूलियतूं प्रोवाइड करण जा जेको आहे हू पाबंद आहिनि। ठीकु आहे सर। हुसैन बख़्श कोटलालू खां सवाल मोकिलियो आहे त हर हफ़्ते मेहरान हाईवे तोड़े ॿिनि लिंक रोड्स ते माल पीढ़ियूं लॻंदियूं आहिनि जंहिं सबबु रोड ब्लॉक थी वेंदो आहे, सरकार तरफ़ां अहिड़े माल पीढ़ी जी इजाज़त बि नाहे ॾिनल, कानून छा थो चवे, कहिड़ो ऑप्शन आहे? कानून इहो चए थो त जेकॾहिं को बि माण्हू पब्लिक नुइसेंस या माण्हुनि जे जेको आहे आमदरफ़्त में ख़लल विझे थो उन जे ख़िलाफ़ु तव्हां PPC में पंहिंजो हिकिड़ो सेक्शन आहे उन तहत जेको आहे ऐं CRPC 200 तहत जेको आहे डायरेक्ट कंप्लेंट फाइल करे या पिड़ी बंदि कराए सघो था। 133 बि आहे CRPC में, पब्लिक न्यूज़ेंस जेका असां कंसर्न मैजिस्ट्रेट वटि फाइल करे सघूं था। बिल्कुलु। अच्छा सर, ॿियो कराचीअ खां नसीम अहमद पुछे थो त 40 साल फैक्ट्री में कमु कयुमि, 4थे ग्रेड खां थींदो 10हीं ग्रेड में तरक़ी माणियुमि पर फैक्ट्री इंतिज़ामिया 4थे ग्रेड मूजिबि रिटायरमेंट जा पैसा न ॾिना जॾहिं त पेंशन खां बि जवाबु ॾियो वेठा आहिनि, लेबर खाते में दरख़्वास्त ॾिनी आहे पर महीननि खां जुतियूं पियो वसायां, थियो कुझु बि न आहे, कानूनी ऑप्शन? इन में लेबर खाते ख़िलाफ़ु ऐं कंपनी जे ख़िलाफ़ु तव्हां लेबर कोर्ट सां रुजू कयो, इंशाअल्लाह ताला जेको आहे तव्हांजो मसइलो हल थी वेंदो। इन जा मामला जेके आहिनि उहो लेबर कोर्ट ई ॾिसंदी आहे, जेकॾहिं जेको आहे असांखे लेबर खाते मां मुतमिन न आहियूं उन ऐं कंपनियुनि मां मुतमिन न हूंदा उन लाज़मी आहे असां जेको आहे उन लाइ असांखे इन में सर आऊं थोरी एडिशन करणु चाहींदुसि, लेबर कोर्ट ॾिसंदी आहे एम्प्लॉयमेंट वारा मामला जेका हूंदा आहिनि प्रोविंशियल, बाक़ी जेके वेजिस जा इशूज़ हूंदा आहिनि उहे हिकिड़ी अथॉरिटी आहे जेका सिंध पेमेंट ऑफ वेजिस एक्ट 2015 तहत ठही आहे, वेजिस वारा जेके बि मामला आहिनि उहा अथॉरिटी जेको आहे सो उन्हनि खे एंटरटेन कंदी आहे। सो इट विल बी मच बेटर त तव्हां जेका एप्लीकेशन आहे पंहिंजी आई थिंक इट इज़ सेक्शन 15 ऑफ दी सिंध पेमेंट ऑफ वेजिस एक्ट, उन में तव्हां हिकिड़ी एप्लीकेशन मूव कयो अथॉरिटी में, छाकाणि त वेजिस जा जेके बि मामला आहिनि उहे उहा अथॉरिटी ॾिसंदी आहे। थैंक यू सो मच मीरानी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो, असांजे प्रोग्राम जो वक़्तु नाज़रीन पंहिंजी पुॼाणी ते बि अचे, कोशिशि कईसीं त मुख़्तसिर वक़्त में तव्हांखे जेके क़ानूनी मामला आहिनि उहे सम्झायूं। इंशाअल्लाह ईंदड़ हफ़्ते वरी हाज़िर थींदासीं, इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।